प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। हिस्किया बादशाह, ॿियो सलातीन 18 ऐं 19 बाब। ख़ुदा जेको वाइदो करे थो पूरो करे थो। हार मञो, असां तव्हांखे शिकस्त ॾिनी आहे। तव्हां जो बादशाह तव्हां खे जेको कुझु चए थो उन ते यकीन न करियो। हू तव्हां सां कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। असांजो बादशाह सनेरब सभिनी खां ताक़तवर आहे। इहा तव्हां हारियल आहियो, तव्हां फ़ौजी न आहियो। ऐं जेकॾहिं तव्हांजो भरोसो ख़ुदा ते आहे त पोइ सभु कुझु ख़तम थी चुको आहे। असूरी दुश्मननि 2 लख फ़ौजियुनि सां यरूशलेम जे शहर खे घेरे वरितो। शहर जे दीवारनि ते बिठल माण्हू ख़ामोश हुआ। हिस्किया बादशाह ॼाणींदो हो त हाणे हुन वटि को मौक़ो न आहे, पर हुन वटि हिकु अहिड़ो हथियार हो जंहिं बाबति दुश्मननि खे कुझु बि ख़बर न हुई। अहिड़ो हथियार जंहिं सां हमेशा जीत हासिल थींदी आहे। हीउ हथियार जंगी साज़ो सामान में न मिलंदो आहे, बल्कि हुनजे दिल में मिली सघे थो। ख़ुदा ते भरोसो हीउ हथियार जंहिं वटि बि हुजे, हुनखे कॾहिं बि पंहिंजे दुश्मननि खां डिॼण जी ज़रूरत न आहे। हिस्किया बादशाह, सनेरब ही ख़त मोकिलियो आहे। डिजो न, ख़ुदा पंहिंजे पासे आहे, उन ते भरोसो रखो। हिस्किया ख़त खयो ऐं हेकल में वञी दुआ कई। ख़ुदावंद, तूं असांजो ख़ुदा आहीं, तूं ई बादशाह आहीं। असांखे बचा त जीअं सभु ॾिसनि त तूं ई ज़िंदा ख़ुदा आहीं। कुछ माण्हू सोचनि था त जॾहिं माण्हू ख़ुदा ते ईमान रखनि था त ज़िंदगी में हर शइ आसान थी वञे थी, पर बाइबल बिल्कुलु इहो नथी सेखारे। ख़ुदा असांखे मुश्किलातुनि में विझे थो, पर इहे सिर्फ़ असांजा इम्तिहान आहिनि। इहो ॾिसण लाइ त छा वाकई असां उन ते भरोसो करियूं था या न। हिस्किया हुन इम्तिहान में कामयाब थियो ऐं ख़ुदा उनखे चयो, ख़ुदावन ख़ुदा ही फरमाए थो, मां तुंहिंजी दुआ ॿुधी आहे। दुश्मन हिकु तीर बि शहर ॾांहुं हणी न सघंदा। वाकई हिकु बि तीर न। अॻे ॾींहुं हर कंहिंखे यकीन थी वियो। छा तूं इहो ॾिसी रहियो आहीं? दुश्मन हाराए विया आहिनि। हर तरफ़ लाशूं आहिनि। दुश्मन खे कंहिं मारियो आहे? असांखे बाइबल में इहो मिले थो त राति जो वक़्तु ख़ुदा हिकु फ़रिश्तो मोकिलियो ऐं फ़रिश्ते दुश्मननि जे 1,85,000 फ़ौजियुनि खे मारे छॾियो। तंहिं करे हिकु बि तीर शहर ॾांहुं हणी न सघिया। ख़ुदा जेको वादो करे थो इहो पूरो करे थो। असां मुकमल तौर ते हुन ते भरोसो करे सघूं था। जीअं बाइबल में ज़बूर 33 जे आयत नंबर 4 में लिखल आहे, छो त ख़ुदावन जो कलाम सचो आहे ऐं उन जा कम वफ़ादारी वारा आहिनि। ख़ुदा जो कलाम पढ़ो ऐं उन ते ईमान रखो, पोइ तव्हांखे इहो तजुर्बो हासिल थींदो त हिस्किया जो ख़ुदा अॼु बि अहिड़ो ई आहे जीअं उन वक़्तु हो। ख़ुदा जेको वादो करे थो इहो पूरो करे थो। जेकॾहिं तव्हां वटि बाइबल न आहे त मूंखे लिखी मोकिलियो ऐं ॿुधायो। तव्हांखे हिकु बाइबल तोहफ़े में मिलंदी। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।